This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, co-sponsored by Jet King Training Right to Career Bright, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, the Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhana Sehkari Bank Limited, Nagpur. मां सिंधु दर्शन खे पंहिंजे तरफ़ां 15 साल सिंधु दर्शन खे थिया आहिनि उन्हनि खे लख लख वाधायूं थो ॾियां। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, बोली बजायूं। हेलो, हाँ, छा चिकन वठी अचां यार, मैं ऑफिस में पंहिंजो कमु कयो तुंहिंजे लाइ चिकन वठी अचां, चरी आया छा? रख फोन, परेशान थी करे। साईं जय झूलेलाल। अच्छा साईं जनधन में खातो खोलाइणो हो। खोल। हाँ ई जीरो बैलेंस हूंदे में खोलंदो। हाँ मुंहिंजा पीउ खोलंदो। अच्छा तो सरकार पैसा केतिरा विझंदी? मूंखे ख़बर न आहे। ऐं तव्हां ॾिसो। खबर जी नजर सिर्फ ऐं सिर्फ सिंधु दर्शन ते। दुबई जे वॾड़नि जो कमाल ऐं नंढड़नि जी धमाल, सिंधी पंजाबी फैमिलीअ खे हिक मंच ते आणण जी श्री शंकरदास नावानीअ जी मिसाल। यानी दुबई में वसियल सिंधी पंजाबी परिवार जे रहनुमाई में होटल क्राउन प्लाजा में मचाई धूम। हिन मौके के सज धज संपूर्ण करण में मुख्य हुआ जगदीश राम भागचंदानी, जैकी एन महेश पंजाबी, गोविंद कटारा ऐं मनोहर वाधवानी, जिन जे हथां सम्मान पाइण वारनि में हुआ कोटूमल तोलानी, ताराचंद चोइतरानी ऐं मोहिनी सापरा जी। इन ही दौरान सिंधी पंजाबी परिवार जे हिन गुलशन खे पंहिंजे हुनर सां महकायो नैना गोकुलदास, कंचन मेघानी ऐं आरती भागचंदानी जी अंडर द एबल गाइडेंस ऑफ हरेश राघानी जी। खबर ते नजर हुई केनिया में असांजी मीडिया एसोसिएट श्रीमती मोनिका गोकुल दास जी। साईं ॿी ख़बर? फ्री में एटीएम। साईं असां वटि पैसो ई लभे कान्हे, एटीएम जो छा कंदसि? खातो तुंहिंजो, पैसा तो विझ। साईं अकाउंट तव्हां खोलंदा त पैसो बि तव्हां ई विझो न। जनधन योजना मुंहिंजे पीउ जी न आहे, सरकार जी आहे। अच्छा साईं 1 लख जो इंश्योरेंस। तू खातो खोल, तोखे मिलंदो। कॾहिं मिलंदो? तोखे मरण खां पोइ तुंहिंजी जोइ खे। तव्हांजो मुंहिंजी जोइ सां छा लॻाबो? अरे बाबा मुंहिंजो न सरकार जो मतिलबु आहे। तव्हांजी सरकार मूंखे मवाइण थी चाहे छा? अरे बाबा तोखे खातो खुलाइणो, खुला न खुलाइणो न खुला।
दिमाग ना खा मुंहिंजो वञ तो फटाफट ऐं तव्हां ॾिसो फटाफट। सालन खां पोइ कमाल थियो ऐं कमाल भी बेमिसाल थियो। शहजादे साईं ओमीराम साहिब जी रहनुमाई में सूफी गीतन जो कलंदरी धमाल थियो। शिरडी साईं बाबा जी पावन भूमि नाशिक में हो आया रोडी जा शेर असांजा सिंधड़ीअ जा हुमोर साईं पालूशा महर कई थी टकड़ीअ तां गजगोर नस नस में आ खून फकीरी रूप वसन शाह जो नस नस में आ खून फकीरी रूप वसन शाह जो आयो 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 सब जो प्यारो ओमीराम शहजादो आयो आयो सब जो खबर ते नजर हुई ठाणे मां हर्ष बालानी जी डोमेंशन लाइब्रेरी साउथ हॉल लंडन जिथे असांजी सिंधी भेण कमला मिरचंदानी जी पढ़ाईंदी आहे सिंधी ॿारनि खे संस्कृति ऐं सभ्यता जो पाठ। सिंधी फिल्म सिंधी छोकरो सिंधी छोकरी जी कहानी दीपक वाटवानी ठाही आ फिल्म सिंधियानी। तू बहुत खूबसूरत है री सिंधियानी जने मोहब्बत तो साथिया मुझे दिल भी तो ही खसिया जने मोहब्बत तो साथिया मुझे दिल भी तो ही खसिया जने मोहब्बत तो साथिया मुझे दिल भी तो ही खसिया गाढ़िया थी सजोनी गोड़ा मां हाणे गाढ़िया थी सजोनी गोड़ा मां तुझे इश्क में हो जानी इश्क सतायो आ मुखे तुझे इश्क सतायो आ इश्क रुलायो आ मुखे तुझे इश्क रुलायो आ इश्क में न्यायो आ मुखे तुझे इश्क में न्यायो आ इश्क रुवारियो आ। स्पेशल शो थियो चेंबूर जे VES कॉलेज फॉरम हॉल में जिते पधारिया डॉक्टर विजय जेसानी राजू लालवानी ज्योति जांगियानी लक्ष्मण कनल ऐं ॿिया भी घणेई मान्यवर। खबर खे सिंधु दर्शन ताईं मोकिलियो डॉक्टर विजय जेसानी जी। थार मुंबई जे कमला हाई स्कूल में एक्स स्टूडेंट्स जे लाइ रखी वई फेयरवेल पार्टी जंहिंखे आयोजित कयो प्रेसिडेंट लायंस क्लब ऑफ 4 बंगलोज लायन अमर मंजाल जी। मुख्य शिरकत कई असांजी कॉर्पोरेटर अलकाताई केलकर जी सिंधु दर्शन जी बीना रामचंदानी जी ऐं डॉक्टर विजय जेसानी जी। हिन शाम खे पंहिंजे हुनर सां यादगार बनायो लायन कोशी लालवाणी जी। खबर ते नज़र हुई लायन अमर मंजाल जी जी। ओमान जी मखमली आवाज जी मलिका गीता खानवानी जी जो शानदार सिंधी गीतन जो एल्बम नचरे सिंधी जीतियो मत के चन दे रसंदस काहे ओ भेड़ मत के चन दे रसंदस काहे ओ मिंजो हाणे बंबोर में छाहे अल्लाह मिंजो हाणे बंबोर में छाहे जीतियो मत के चन दे रसंदस काहे ओ लॉन्च थियो शांता क्रूज मुंबई जे सीता सिंधु भवन में। खबर ते नजर हुई असांजे मीडिया एसोसिएट डॉक्टर विजय जेसानी जी। सिंधी माण्हुनि जे लाइ हिकु ॿी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सिंधी न्याणी साक्षी वंजानी मिसिस इंडिया अर्चीज़ कॉम्पिटिशन में सेकेंड रनर अप थी कयो कमाल आहे। तव्हांजे सपोर्ट जी उम्मीद छो कि साक्षी वेंदी हाणे साउथ अफ्रीका जी डरबन सिटी में मिसिस यूनिवर्स कॉन्टेस्ट के जीतण जे लाइ। खबर ते नज़र हुई सोनिया बेलानी जी। नाम वारनि ऐं वॾनि जो चवण आहे कि शांति जी तलाश में कारगर आहे हवन जेको कयो वियो दुबई में संदीप ऐं नीलम फैमिली जे पारां। खबर ते नज़र हुई असांजी मीडिया एसोसिएट बिनीता नागपाल जी। सिंधु दर्शन जो असली शहदाई मलेशिया में रहंदड़ श्री दत्तुक शाह लालचंद रानाई असांजे सिंधु दर्शन मीडिया चैनल जे सिंधियत वधाइण जे ख्वाब के साकार करण वारो हुनखे पेश नज़र आहे। इहा न सोच कि अॼु तुंहिंजी उम्र आहे 60 जानी 20 साल जी जवानी खे 3 दफ़ा जीअण जो अचीवमेंट आहे तो वट। जन्मॾींहं जी लख लख वाधायूं सिंधु दर्शन पारां
ऐं तव्हांजे यारनि दोस्तनि परिवारनि वारनि खे जंहिंमें मुख्य आहिनि कीशू तिरथियानी ऐं रामदास वानी ऐं महादेव लाल चंद। ख़बर ते नज़र सिंधु दर्शन जी डेडिकेट आर्टिस्ट BK बीना जी। गुजरात जे अहमदाबाद में थी स्थापना सिंधी समाज जी, जंहिंमें मुख्य महिमान हुआ हरेश चाहतरानी, हरेश अगनानी, कानूबाई थदानी। ख़बर खे सिंधु दर्शन ताईं मोकिलियो हीना अगनानीअ जीअ। ओम शांति। दुनिया में नारी शक्ति जी मिसाल पेश करण वारी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जी मुख्य प्रशासिका दादी जानकी जी खे ॾिनो वियो इंटरनेशनल मदर टेरेसा सोशल सर्विस अवार्ड। सिंधु दर्शन पारां लख लख वाधायूं। ख़बर ते नज़र हुई BK चंदा जी जी। तू वरी अचे ओ यार, हिकु त मूंखे चिकन खणी वञणो, अगरि मुंहिंजे मथे में पहिरीं सूर आहे, तू बेकसूर करे। साईं तव्हां मूंखे पहिरीं फटाफट बजायो त मूंखे कुझु सम्झ में ई कान आयो। ही 5000 जे ड्राफ्ट जो मतलब त ॿुधायो। मतलब सिधो आहे, पंहिंजे खाते में 5000 कढी थो सघे। ये जीनो मतलब जी ॻाल्हि। वठो मुंहिंजो आधार, ही वठो फोटो 4, हाणे खोलायो मुंहिंजो खातो ऐं ॾियो 5000। 6 महीने खां पोइ मिलंदा पैसा। ए यार केर अची वियो बैंक में, मचाए रखी आहे हलचल। ऐं तव्हां ॾिसो हलचल। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। मुंबई सिटी में फैशन एंड लाइफस्टाइल जी मची आहे हबड़ तबड़। Change your style with Marriage Mantra exhibition in this summer. Don't wait and fix your date. Pink Almari 14 June and 19 July. Lucy Worley Mumbai. Pariniti 3rd July JV Merit Juhu Mumbai. 13 July Lower Parel. Fashion जी कहानी बुधाई थी तव्हां खे फैशन डिजाइनर पूनम रामचंदानी। 24 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन अलायंस ऑफ द ग्लोबल सिंधी एसोसिएशन जे तत्वतान लगातार 8 ॾींहं सिंधी ॿोलीअ जी मचंदी मौज ऐं बहार। 17 जून खां 25 जून ताईं सिंधी झूलेलाल क्रूज़ में सिंगापुर खां हांगकांग ताईं। सिंधु दर्शन तव्हां खे कयो आहे डिस्क्राइब। हाणे तव्हां जी बारी आहे, कयो असांखे सब्सक्राइब। ॾाढो ई सवलो आहे ऐं फ्री भी अथव। सभिनी खां पहिरीं रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन दबायो, पोइ पंहिंजो नालो, पंहिंजो एरिया, पंहिंजो मोबाइल नंबर लिखियो ऐं लिखो पंहिंजो ईमेल ID जेको ऑप्शनल अथव। यानी कि हुजे त लिखियो, न हुजे त न लिखियो। फीडबैक जो कॉलम भी अथव ऑप्शनल। हाणे दबायो सबमिट बटन खे। ॾिसंदा कि लिखियल ईंदो थैंक यू, यानी कि तव्हां जुड़ी विया सिंधु दर्शन सां। हलचल मां न तव्हां मचाई आहे। पहिरीं चओ त कुझु न मिलंदो, पोइ चओ त ATM, पोइ इंश्योरेंस, पोइ 5000, हाणे वरी त चओ कुझु न मिलंदो। इहो छा आहे भला? मुंहिंजा पीउ मां हार्ट अटैक ऐं ब्रेन हेमरेज जो इलाज साण कान थो कराए सघां। मुंहिंजे वटि हेतिरा पैसा कान अथई, मूंखे बख़्श। साईं ॾिठो मुंहिंजो कमाल, मैनेजर त थी वियो बेहाल। तव्हां चओ जय झूलेलाल।